मुस्लिम लीग नून वफ़ाक़ी बजट बाबत पीपल्स पार्टी तरफ़ा ज़ाहिर कयल ख़दशा ख़त्म करे छॾिया। ईंदड़ माली साल जी बजट बाबत तजवीज़ुनि ते एतमाद न वठण ते पीपल्स पार्टी ख़दशा ज़ाहिर कया हुआ। ज़ेडन मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी विच में थियल मुलाक़ात समेत पार्टी क़यादत सां राब्तनि खां पोइ वज़ीर आज़म फ़ौरी तौर ते पीपल्स पार्टी जी तजवीज़ुनि ते अमल जो हुकुम ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी पारां ख़दशा ख़त्म थियण खां पोइ वफ़ाक़ी बजट में नून लीग जो साथ ॾियण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी के वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जी दावत ॾेई छॾी। ईंदड़ माली साल जे 18,000 रुपए खां वधीक मालिया जी वफ़ाक़ी बजट अॼु पेश कई वेंदी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट में 2,000 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण जो इम्कान। बजट में कर्ज़नि ते व्याज जी अदायगी लाइ 9,700 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। पेट्रोल ते 6% GST लॻाइण ऐं टैक्स अदब 13,000 अरब रुपया मुक़रर करण जो इम्कान। नए माली साल लाइ तरक़ीअ जी शरह 3.26% रखण जी तजवीज़। तरक़ियाती बजट में 1,000 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो। तरक़ियाती मंसूबनि लाइ मजमूई तौर ते 392 अरब रुपया रखण जी तजवीज़। चइनी सूबनि जे तरक़ियाती मंसूबनि लाइ 2,095 अरब रखिया वेंदा। सिंध लाइ 764 अरब, पंजाब लाइ 700, KP लाइ 351 ऐं बलोचिस्तान लाइ 281 अरब रुपया रखिया वेंदा। बजट में खाधे पीते जूं शयूं वधीक महांगियूं थियण जो इम्कान। पघारनि ऐं पेंशन में केतिरो इज़ाफ़ो थींदो? शयूं महांगियूं थींदियूं या सस्तियूं? बिजली ऐं गैस महांगी थींदी या सस्ती? ॿारनि जो खीर, मेकअप जो सामान ऐं सिगरेट केतिरा महांगा थींदा? गाॾियूं ऐं मोबाइल फ़ोन ख़रीद कंदड़नि खे सुठी ख़बर मिलंदी या बुरी? पघारनि ते टैक्स वधंदो या बरक़रार रहंदो? बैंकुनि मां कैश कढाईंदड़ नॉन फाइलर्स ते केतिरो टैक्स लागू कयो वेंदो? किताब, कापियूं ऐं कलम महांगा थींदा या सस्ता? वफ़ाक़ी बजट अॼु शाम पेश थींदी। सभिनी जूं नज़रूं क़ौमी असेंबली में खुतल। सिंध जे ईंदड़ माली साल 2024-25 जी बजट जुमे ते पेश कई वेंदी। नए माली साल जी बजट में 50,000 खां वधीक नयूं भर्तियुनि जो ऐलान कयो वेंदो। 14 जून ते सूबाई काबीना जे इजलास में बजट तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नए माली साल जी बजट जो मजमूई कातो 2300 अरब खां वधीक लॻायो वियो। सालानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 430 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखण जी तजवीज़। ज़िले में तरक़ियाती प्रोग्राम लाइ 30 अरब रुपया रखण ऐं सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 15 खां 20% वाध जी तजवीज़। औरतुनि ऐं मज़दूरनि जी घटि में घटि इजरत 35,000 मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध असेंबली मां गोरखल स्टेशन डेवलपमेंट अथॉरिटी जे चेयरमैनशिप सूबाई सियाहत खाते हवाले करण जो बिल मंज़ूर। पार्लिमानी वज़ीर सियाल हसन लंचार बिल पेश कयो। तरमीमी बिल मूजिब गोरखल स्टेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन सियाहत खाते जो सूबाई वज़ीर हूंदो। 2 MPA अथॉरिटी जा मेंबर हूंदा। गोरखल अथॉरिटी जो मौजूदा चेयरमैन MNA रफ़ीक अहमद जमाली आहे। जबरी पोरियो समाज लाइ ज़हर आहे। जबरी पोरे सां ॿारनि जी तालीम मुतासिर थिए थी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿारनि जे जबरी पोरे ख़िलाफ़ आलमी ॾिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त पहिरिएं नेशनल चाइल्ड लेबर सर्वे 1996 में शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में कई वई। सर्वे ॿारनि जी जबरी पोरे वारनि हालतुनि खे सम्झण ऐं जबरी पोरे जे ख़ात्मे लाइ अहम क़दम हो। जबरी पोरे जे ख़ात्मे लाइ सिंध हुकूमत जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि।
कम करण लाइ नज़रियो ऐं नियत साफ़ हुजणु घुर्जे। रेड लाइन PRT ते कम शुरू करे रहिया आहियूं। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जे हर इलाइक़े में बसूं हलनि। सीनियर सूबाई वज़ीर शौर्जिल इनाम मेमूर जी सिंध असेंबली जे इजलास में ऐवान खे आगाही। चयाईं निगरान हुकूमत जी नाइली सबबि BRT ते कम न थी सघियो। हू कराची में ट्रांसपोर्ट जो निज़ाम बणाए रहिया आहिनि। लकी मरवत में बारूदी सिरंग धमाके सबब शहीद थियल फौजी जवाननि जी फौजी एजाज़ सां तदफ़ीन। ISP मूजिब 9 जून ते लकी मरवत में शहीद थियल फौजी जवाननि जा मड़ संदन अबाणनि इलाइक़नि में फौजी एजाज़नि सां मिटियो मोह हवाले कया विया। शहीद सूबेदार मेजर मोहम्मद नज़ीर जी तदफ़ीन स्क्रूदू में, लाइंस नायक मोहम्मद अनवर कांची में, लाइंस नायक हुसैन अली हुसर में, सिपाही मंसूर हुसैन जी तदफ़ीन गिलगित बल्तिस्तान में कई वई। असदुल्ला मुल्तान ऐं सिपाही राशिद महमूद जो मड़ रावलपिंडी में फौजी एजाज़ सां मिटियो मोह हवाले कयो वियो। डेरा मुराद माली वेझो कारा इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। ॻोठ सोना खान लाड़ो में जवाबदार फायरिंग करे पंहिंजी ज़ाल फातिमा बीबी बुगटी ऐं नौजवान ख़ालिद हुसैन बुगटी खे क़त्ल करण बाद फरार। मक़तूल औरत ऐं नौजवान पाण में सोट हुआ। वाक़िए ख़िलाफ़ मक़तूलनि जे वारसनि औरतनि ऐं नौजवान जो लाश क़ौमी शौहरत ते रखी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतिजाज कंदड़नि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। जामशोरो में अफ़सोसनाक रोड हादसे में माउ ऐं पुट फोत, पीउ ऐं पुट ज़ख़्मी। पोरियत सुधीर चांडियो मोटरसाइकिल ते घर भातियुनि खे लम्ज़ अस्पताल मां इलाज कराए वापसि अची रहियो हो त मोटरसाइकिल संदसि कंट्रोल मां निकिरी वई। पोयां ईंदड़ कार ऐं ट्रक में मोटरसाइकिल खे टक्कर सबबि औरत फोसी ऐं संदसि 10 वरियनि जो पुट एहसान चांडियो फोत थी पिया। हादसे में पोरियत सुधीर चांडियो ऐं संदसि 5 वरियनि जो पुट सनाउल्ला सख़्त ज़ख़्मी थी पिया। हैदराबाद अस्पताल मुंतक़िल। डहर की बरसात तेज़ रफ़्तार वेन जो मोटरसाइकिल सां टक्कर, ॿ फोत थी विया। क़ौमी शौहरती हादसे में मोटरसाइकिल सवार फज़ल इलाही भुट्टो ऐं ग़ुलाम अली शेख मौक़े ते ई दम ॾेई छॾियो। कुबो सईद खान में मकामी सियासी अगवान जो घर मां तशद्दुद थियल लाश हथ। सियासी पार्टी जे तालुका सदर तीन बिरोही जो जॻह मां लाश हथ कयो वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची इलाज करण अस्पताल मुंतक़िल कयो। सदर तीन बिरोही जे चेहरे ते स्रोटनि जा निशान हुआ। वाक़े जी जांच कराई वञे। कोट गुलाम मोहम्मद जे इलाइक़े 10 मील मोरी भरिसां नौजवान जो वण में टंगियल लाश हथ। ॻोठ मदन लाल कोहली में घर जे भरिसां अंबनि जे बाग़ मां दिलीप कोहली मुबैना तौर फाहु ॾिनल लाश मिलियो। वारसनि मूजिब नौजवान गुज़िरियल 15 ॾींहनि खां अंबनि जी पटाई वारी मज़दूरी ते वियल हो। ऐं बटाणी थाने जी हद मां नौजवान मुबैना तौर अगवा। वारसनि मूजिब राति देर सां ॻोठ सादिक मज़ारी में ज़मीन ते सुतल ग़ालिब हुसैन गोलाटो खे अणॼातल हथियारबंद अगवा करे कच्चे तरफ़ फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। सिठार जा भरिसां ॻोठ आचलमरा वासी नौजवान 1 महीने खां धाड़ियलनि वटि यगमाल बणियल घर में रोज़ राड़ो मतल। महीनो अॻु वकारमला औरताणे आवाज़ ते इरकिजी धाड़ियलनि वटि पहुतो हो। धाड़ियलनि नौजवान जी आज़ादीअ खां पहिरियां 50 लख रुपया भुङ घुरियो हो। हाणे 10 लख रुपया भुङ घुरी रहिया आहिनि।